हाणे ॿी ख़बर शामिल कंदा हलूं। नओं देरो खां फ़कीर मंसूर चांडी जी रिपोर्ट मूजिब त नओं देरो लॻे शहीदनि जे शहर गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो पुलिस स्टेशन जी हद में सरेआम गॾहनि जी गोए ते जुआ जारी, ख़फ़्तियुनि खे खुली छूट। तफ़सील मूजिब नओं देरो शहीद जी ॻोठ गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो जी पुलिस स्टेशन जी हद में सरेआम गॾहनि जी गोए ते जुआ जारी, ख़फ़्तियुनि खे समाजी बुराइनि फैलाइण जी खुली छूट। पाबंदी बावजूद लाड़काणो, शिकारपुर, जेकमाबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां मंगल देरो गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो लिंक रोड ते पहुची करे लखे रुपयनि जी जुआ जारी। ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिब ही गॾहनि जी गोए गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां गढ़ी ख़ुदा बख़्श पुलिस जी अॻुवाणी में थिए थी, जंहिं ते गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो पुलिस जी वॾी मंतली मुक़ररु आहे। सुञाण धुरियुनि पारां अहिड़े अमल जी मज़म्मत कंदे DIG लाड़काणो IG सिंध खां फौरी नोटिस वठण जो मुतालबो। हिन कुते अमल में मुलविस ही गुतो अमल कंदड़नि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। उहो गुतो अमल खे फौरी बंदि करायो वञे, न त ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वधायो वेंदो। खुशखबरी तव्हांजे पंहिंजे शहर कासमाबाद में सुमरा वॉलपेपर PVC पैनल शॉप ॾेई रहियो आहे। कासमाबाद, लतीफ़ाबाद, टंडोडाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितर सर्विस। राब्ते लाइ राजधानी सुमरो, फोन नंबर 03333702510, 03333707886। नोट WhatsApp पिण साॻे नंबर ते आहे।